इंडस न्यूज़ नेटवर्क INN सिंध वेब चैनल वारी इफ्तिताही तकरीब लाड़काने जे हिक मक़ामी होटल में थी गुज़री। INN सिंध जे फाउंडर CEO सीनियर सहाफ़ी मुश्ताक तुने ऐं डायरेक्टर करंट अफेयर्स AB सुमरे पारां मुनक़द कयल INN सिंध जी लॉन्चिंग वारी तकरीब में नामिरन सहाफ़िन साजिद पीरज़ादे, नजम ख्वावड़, शिराज पठान, अफसर ख्वावड़, निसार लुहर, अरसलान बुरड़े, राबेल जागीरानी, एडवोकेट बहादुर शाहानी, असदुल्लाह बुरड़े, इमदाद अब्बासी, मंठार सोलंगी, मसरूर बुरड़े, आरिफ सुमरे, बाबर सुमरे ऐं ॿियनि दोस्तनि शिरकत कई। INN असांजो दोस्त जो चैनल आहे इंशाअल्लाह ताला कामयाबु थींदो ऐं जेको आहे सो तमामु बहितरीनु चैनल आहे, सिंधी चैनल आहे ऐं इंशाअल्लाह ताला असांजा जेके दोस्त आहिनि उहे बि जेके असांजा टीम वर्कर दोस्त आहिनि उहे बि इंशाअल्लाह हार्ड वर्कर आहिनि ऐं इंशाअल्लाह ताला इहो चैनल कामयाबु थींदो ऐं असां बि दोस्तनि सां हर हिसाब में उन्हनि सां तावन कंदासीं। नजम भाई INN न्यूज़ चैनल के हवाले से आज असां पंहिंजी हिकिड़ी नंढी तकरीब रखी उन हवाले से तव्हां छा चवंदो? सब खां पहिरियां त तव्हांखे मुबारक हुजे जो असांजो तमामु सीनियर दोस्त मुश्ताक जंहिं हमेशह सिंधी ॿोली खे सिंधी लैंग्वेज खे हमेशह प्रमोट कयो आहे। अॼु इहा ख़ुशी थी जो अॼु सरप्राइज़ तौर हिकिड़ो केक बि कटियो वियो, उन में सभु दोस्त गॾु थियासीं ऐं जेको तव्हां सां गॾु जेका टीम में दोस्त आहिनि उन्हनि सभिनीनि खे मुबारक पेश कयो वञनि था। इंशाअल्लाह असां सभु दोस्त गॾिजी हिन चैनल खे प्रमोट करण में कोशिशि कंदासीं त इंशाअल्लाह कामयाबी थींदी। असांजी दुआऊं दो इंशाअल्लाह से तव्हां कामयाबी तरफ़। थैंक यू। मुश्ताक भाई तव्हांखे तमामु घणी मुबारकबाद हुजे, तव्हां जेको चैनल खोलियो आहे ऐं वर्किंग जर्नलिस्ट जॾहिं को बि चैनल में जेको आहे सो इनॉग्रेट कंदो आहे त उन जो बुनियादी मक़सदु जेको आहे उहो इहो ई हूंदो आहे त उहो पंहिंजे शहर जा पंहिंजे इलाइक़े जा जेके बुनियादी मसइला आहिनि उनखे उजागर करे ऐं आला इक़्तिदार ताईं पहुचाए त जीअं उहे हल थी सघनि। मां तव्हांखे विश यू बेस्ट ऑफ लक चवां थो ऐं तव्हांजी सॼी टीम खे अॼु जेका तकरीब आहे इन में इहा ई उमेद करे सघिजे थी त तव्हां वर्किंग जर्नलिस्ट जेके आहिनि साम्हूं अचनि था ऐं उहे पंहिंजे शहर पंहिंजे इलाइक़े जा मसइला उजागर कंदा त जीअं जेको आहे सो उन जो बहितरीनु हल निकिरी सघे। थैंक यू। अॼु सर तव्हां असांजे हिन नंढी INN न्यूज़ जे तकरीब जे हवाले सां छा चवंदो? मुश्ताक भाउ तव्हांखे सभ खां पहिरियों त घणी घणी मुबारक हुजनि त तव्हांजा सब्सक्राइबर डे बाय डे वधंदा था वञनि, माण्हू उनखे पसंदि था कनि तव्हांजी रिपोर्टिंग खे, तव्हांजी महिनत खे, तव्हांजी काउशन खे। ऐं INN चैनल जेको आहे हिकिड़ो लाड़काने जो हिकिड़ो सगारो आवाज़ करे उभरियो आहे ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां जहिड़ा दोस्त अगरि हिते पंहिंजे ईअं ई दिलि जान सां महिनत कंदा त इहो जल्दी जेके आहिनि सो इहो लखनि में ऐं करोड़नि में जेके आहिनि सो सब्सक्राइबर थी वेंदा। मुश्ताक साहब पहिरियों त सभ खां पहिरियों त तव्हांखे लख लख मुबारक हुजनि जो कि तव्हां चैनल सिंध जो आवाज़ खे जेको आहे प्रमोट था कयो ऐं उहे शयूं जेके हक़ीक़त आहिनि उनखे वधि खां वधि तव्हां प्रमोट था कयो ऐं आला क़यादत ताईं पहुचायो था। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे ऐं इंशाअल्लाह तव्हांजो चैनल वधि खां वधि माण्हू जेको आहे सो हिनखे लाइक कंदा, पसंदि कंदा ऐं हक़ीक़त आहे इहा जेकी शइ तव्हां हिकिड़ी स्क्रीन ते आणियो था ऐं हक़ीक़त ई चओ था जंहिंजे करे जेको आहे सो हिन वक़्तु सब्सक्राइबर बि तमामु घणे मक़दार में आहिनि हिन वक़्तु। INN न्यूज़ जी टीम ऐं इंतिज़ामिया ख़ासि करे मुश्ताक तुनियो साहब खे लख लख मुबारक हुजनि ऐं मुश्ताक तुनियो साहब खे इहो अर्ज़ु था कयूं त अॻिते हली बि इंशाअल्लाह अवामी मसइलनि खे उजागर कंदो ऐं इन ई उमेद सां त इंशाअल्लाह सभिनी दोस्तनि खे कामयाबी मिलंदी। महिरबानी। जी अरसलान भाउ अॼु असां INN चैनल जी जेका असां लॉन्चिंग कईसीं इन हवाले सां तव्हां छा चवंदो? पहिरियों त तव्हांखे मुबारक हुजे ऐं उनखां पोइ दोस्तनि खे अर्ज़ु आहे त जेके दोस्तनि जूं पोस्टूं शेयर कनि ताकी जेको लोकल माण्हुनि जा इशूज़ आहिनि, शहर जा इशूज़ आहिनि, सिंधी क़ौम जा इशूज़ आहिनि उहे जेके हिन ते हाईलाइट थियनि था उहे पंहिंजे गूंगन बोर्डनि ऑफिसरनि ताईं पहुचनि ऐं इहे जेके मामला आहिनि ग़रीब माण्हुनि जा इहे हल थी सघनि। दोस्त कोशिशि कनि त जेका बि पोस्ट INN न्यूज़ ते लॻे उनखे जेको आहे शेयर कयो, रिपोस्ट कयो, उन ते कमेंट कयो ऐं कोशिशि कयो त सब्सक्राइबर दोस्त वधीक कनि ताकी जेके बि शहर जा मामला आहिनि ॾाढो बहितरीनु कमु करे थो पियो। INN तव्हांखे मुबारक हुजे। थैंक यू। जी असां INN जे अॼु जी नंढी तकरीब जे हवाले सां तव्हां छा चवंदो? तमामु
घणी ख़ुशी थी आहे मुश्ताक भाई त अलहमदिल्ला तव्हांजे चैनल खे असां सब्सक्राइब बि कंदा आहियूं, शेयर बि कंदा आहियूं, ॿियनि दोस्तनि खे बि मोकिलींदा आहियूं त जीअं वधि खां वधि तव्हांजी शेयरिंग थिए ऐं तव्हांजा सब्सक्राइबर वधनि ऐं तमामु सुठो कमु कयो था, सुठियूं स्टोरियूं ठाहींदा आहियो। मां तव्हांखे अञा बि एडवाइस कंदुमि त लाड़काणे जे इशूज़ खे अञा थोरो हाईलाइट कयो। काफ़ी सारियूं शयूं आहिनि जिन खे थोरो हाईलाइट कयो, जीअं की असांजा तालीमी इदारा आहिनि उन्हनि जे अंदरि बि तमामु घणियूं लेकुनाज़ आहिनि, उते तव्हां अचो ऐं ॿाहिरि जेके ख़ासि करे गर्ल्स स्कूल्स आहिनि उन्हनि जे ॿाहिरां काफ़ी सारा इशूज़ आहिनि, वालदेन वञनि था उते बीहण जी, उन्हनि जे लाइ को प्रॉपर जॻह कोन्हे का बि उते कोई एॾो को सिक्योरिटी जो निज़ाम कोन्हे को, इहे इशूज़ आहिनि हिननि ते तव्हांखे कमु करणु खपे। जी बहादुर भाउ, तव्हां अॼु जे हिन नंढी तकरीब जेका आई हिननि जे हवाले सां थी आहे उन जे हवाले सां तव्हां छा चवंदा? तमामु ज़बरदस्त प्रोग्राम कयो ऐं तव्हांजो चैनल बि तमामु सुठो चैनल आहे जेके नंढल ऐं लोकल इशूज़ खे हाईलाइट करे थो पियो। ज़बरदस्त, असां इन खे सारायूं था चैनल खे ऐं दोस्तनि खे असां इहा रिक्वेस्ट कंदासीं त ही पंहिंजो सिंधी चैनल आहे ऐं जेको लोकली पूरे लाड़काणे डिस्ट्रिक्ट जे मसइलनि खे कवरेज ॾिए पियो, हिन खे सब्सक्राइब बि कयो ऐं हिन खे फॉलो कयो त जीअं लाड़काणे जे इशूज़ खां तव्हांखे आगाही थी सघे ऐं तव्हां पंहिंजनि नुमाइंदनि खे उन इशू जे रिज़ॉल्व जे बाबति चई सघो त बाबा असांजे लाड़काणे शहर में इहे इशूज़ आहिनि। जीअं हाणे हिते ईंदे वक़्तु तव्हांजे प्रोग्राम में ईंदे वक़्तु लीनार हॉस्पिटल वारो रोड सॼो ॿुॾो पियो हुयो, ठीकु आहे, ऐं असां चाहींदासीं त तव्हांजे नेटवर्क जी हिते बि कवरेज वञे ऐं लोकल जेके बि आहिनि प्रॉब्लम्स उहे तव्हां सुठे तरीक़े सां हाईलाइट कयो था ऐं तव्हांजा सब्सक्राइबर बि माशाल्लाह सां तमामु सुठा आहिनि ऐं हिन तवसुल सां मसइला हल थींदा। ऐं ॿी सारा इहा त तव्हां लोकली जेको सिंधी लैंग्वेज जो चैनल स्टार्ट किया है, इन जे लाइ तव्हांखे मुबारक ऐं तमामु कामयाबी मिले इंशाल्लाह। सभ खां पहिरियां INN सिंध जे ओनर खे मुबारकबाद ॾींदुमि ऐं हुन हिकु सिंध जे वणंदड़ इशूज़ ते हिकु नओं चैनल आंदो आहे INN सिंध, ऐं हालांकि नालो त INN सिंध आहे पर हिन जा मूंखे ख़बर पई आहे त दुबई में, सऊदी में ऐं UK में बि ऐं ॿाहिरि बि हिन जा नुमाइंदा आहिनि। ॾाढी हिकु सुठी ॻाल्हि आहे ऐं ख़ुशी थी आहे त हिन वक़्तु सिंध जे अंदरि जेके बि वणंदड़ मसइला आहिनि उन ते इहो उजागर थींदो। INN हिकु डिजिटल चैनल आहे, मूंखे पुरुमीद आहे त पंहिंजे मंज़िल ते पहुचंदो। उन्हनि दोस्तनि खे चवंदुसि, उन्हनि भाइरनि खे चवंदुसि जेकी बि INN ॾिसनि था पिया हीउ मैसेज उन्हनि ताईं पहुचाइनि, इन खे पाण बि सब्सक्राइब कनि ऐं दोस्तनि खां बि कराइनि। मुश्ताक साहब खे चवंदासीं त सिंध जे हवाले सां बि कुझु जेके सिंध जा बाग आहिनि उन्हनि ते बि कुझु डायरियूं वग़ैरह तव्हां लिखो या कुझु रिपोर्ट्स ठाहियो ऐं उहे बि उन्हनि ते अचनि, जीअं उन्हनि माण्हू खे बि इहा आगाही मिले, उन्हनि खे बि ख़बर पवे त असांजी सिंध में छा थी रहियो आहे ऐं सिंध में असांजा कहिड़ा कहिड़ा माग आहिनि। थैंक यू मुश्ताक, तव्हां मूंखे पंहिंजो राय ॾियण जो मौक़ो ॾिनो। दुनिया में हिकिड़ी शइ मुस्तक़िल आहे जेका उहा तब्दीली आहे, ऐं जेके तव्हां सहाफ़त खे ॾिसो त नफ़्त इर्तिका जे मरहले में गुज़री पेपर प्रिंट मीडिया खां जेका उहो डिजिटल तरफ़ वञे पई, सो तव्हांजो माशाल्लाह हिन में काफ़ी सुठो एक्सपीरियंस आहे ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां पंहिंजूं सलाहियतूं इस्तेमालु करे हिन चैनल खे जेको आहे इंशाअल्लाह पाकिस्तान न बल्कि ग्लोबल लेवल ते हिकु नामियारो ऐं ॼातल सुञातल चैनल कंदो। ऐं असांखे यकीन आहे तव्हां हिकिड़ा प्रोफेशनल सहाफ़ी आहियो त जेके बि आम आवाम जा जेके मसइला आहिनि उन्हनि खे उजागर कंदो ऐं जेके इक़्तिदार आहिनि, इक़्तिदार जेके ओनर्स आहिनि जिन खे उन्हनि मसइलनि खे हल करणो उन्हनि तक पहुचाईंदो। सो इन उमेद सां गॾु विश यू ऑल द वेरी बेस्ट। थैंक यू।